बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन सामीन किराम के अज एक अहम मौजू ते गुफ्तगू करण वारो आहियां कि सोशल मीडिया ते कुछ अहिड़ा भी आहिनि जेके इन ज़हन जा मालिक आहिनि कि मौलविनी मुल्क के ऐं सिंध के तबाह करे छॾियो आहे। नाज़रीन सामीन किराम के छा वाक़िअतन मौलविन मुल्क के ऐं सिंध के तबाह करे छॾियो। इंसान जॾहिं पैदा थींदो आहे तो पैदाइश खां वठी उन जे मरण ताईं हर जॻह ते मौलवी उनखे कमु थो अचे। पैदा थिए कन में उनखे आज़ान इक़ामत मौलवी चवे, उन खां बाद में उन जे ॿारनि खे तालीम ऐं क़ुरान हदीस जी तालीम मौलवी सेखारे, नमाज़ जी इमामत मौलवी करे, मसाइल ऐं दीन जा शरी मसाइल उन्हनि खे मौलवी सेखारे ऐं ॿुधाए, निकाह उनखे मौलवी पढ़ाए ऐं जनाज़ो उन्हनि खे कफ़न दफ़न हर शइ मौलवी करे, गुस्ल उनखे मौलवी, एसी ताईं जो क़ब्र ताईं के आज़ान वग़ैरह उहा सभु कुझु मौलवी करे। तो नाज़रीन सामीन किराम पैदाइश खां वठी आख़िरी उन जे मरण ताईं हर जॻह ते के मौलवी उन्हनि खे कमु अचे, लेकिन बावजूदि के इहो एतिराज़ु आहे कि मौलविनी मुल्क के तबाह करे छॾियो आहे। ऐं अच्छा इहो सभु कुझु कि घटि दामन में ऐं कुझु ईअं सम्झो त कंहिं बि शादियुनि में कि जेके बि मामलात आहिनि दोहल वग़ैरह जेके घटि में घटि जेको दोहल वारो उहो घुरायो वेंदो आहे, उन ते बि 10,000 15,000 ख़र्च कयो वेंदो आहे। पर उन मस्जिद जे इमाम खे जेको निकाह थो पढ़ाए ऐं जेको निकाह नामो उनजो तयारु कराए ॾींदो, निकाह पढ़ाईंदो, उनखे 500 वधि में वधि उनखे 1000 ॾियण में बि उन्हनि जा हथ जेका सो आहे ऐं उन जा लिंग ॾकंदा आहिनि। तो नाज़रीन सामीन किराम बावजूदि के को बि हर नुक़सान जो ज़िम्मेदार मौलवी खे ठहिरायो वेंदो आहे। उन खां बाद में के मौलवी न असांजे मुआशिरे जो उहो मज़लूम वाहिद तबिक़ो आहे कि असांजे मुआशिरे जो मौलवी उहो वाहिद मज़लूम तबिक़ो आहे जंहिंजे लाइ को बि इंसान आवाज़ उथारण जे लाइ तयारु नाहे हूंदो। मौलवी ते को बि मसइलो थिए, उन ते ज़ुल्म थिए, उन जो ॿियो को मसइलो थिए, ज़ाती कुझु बि मसइलो थिए त लेकिन उन जे लाइ को एहतिजाज, उन जे लाइ कोई धरणो या उन जी आवाज़ उन जे लाइ कोई बि न उथारे वेंदो आहे। हता कि जेके तहरीकूं आहिनि या जेके बि मामलात आहिनि कि उहो में अवामी तहरीक, इंसानी हुकूक तहरीक, अवामी मार्च वग़ैरह, पर कॾहिं इहो असां कोन ॿुधो आहे कि मौलवी तहरीक या मौलवी हुकूक तहरीक जेका सो आहे। तो हालांकि कि उन जे बावजूदि कि मौलवियुनि जे लाइ को बि आवाज़ न सरकारी हिसाब सां उनखे ॿियो कुझु थिए, न उहे वीचारा के प्राइवेट इदारनि में घटि 5,000 जे में इमामत कराइनि था पिया, जेकॾहिं वधि में वधि के 10,000 जेकॾहिं ॾिठो वञे त मज़दूर तबिक़ो जंहिंजी घटि में घटि 500 हूअं त 700 या 1000 ताईं उनजो मज़दूर जी मज़दूरी हूंदी आहे, पर घटि में घटि जेकॾहिं मज़दूर जी मज़दूरी 500 हुजे ऐं उन जे 500 जे हिसाब सां महीने जो उनजो 15,000 थींदो, पर मज़दूर जे मज़दूरी खां बि घटि जेका आहे उहो मौलवी खे बावजूदि कि एॾे थोरे ऐं ईअं सम्झो कि न हुजण वारे पघार ते उहो वीचारो के प्राइवेट इदारनि में क़ुरान जी ख़िदमत इंसान जे असां ऐं तव्हांजे ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, दीन ऐं जी तालीम उनखे ॾींदा आहिनि। बावजूदि कि सिरात मुस्तक़ीम ॾसण वारा मौलवी ऐं सिरात मुस्तक़ीम ते जेका सो आहे उहे रहनुमाई करण वारा आलिम हज़रात, बावजूदि कि असां जेकॾहिं उन्हनि खे सॾींदासीं तो उनखे नफ़रत मंझा मुल्लू करे सॾींदासीं, मुला। तो फ़लिहाज़ा इहो हिकु उन खां बाद में के जेकॾहिं कंहिं सोशल मीडिया ते इहो पोस्ट कयो कि असांजे जनाज़े ते मुल्लनि खे घुराइण खां बहितर आहे कि असांजे जनाज़े ते रागी फ़नकार अचनि। तो नाज़रीन सामीन किराम कि तव्हांजे जनाज़े ते रागी फ़नकार अची करे छा कंदा? रागी त राग ॻाईंदो आहे, उहो अची करे फ़ाहिश वारा बेहयाई वारा गाना ॻाईंदो। तो फ़लिहाज़ा उन जो अची करे उनखे सूर इख़लास जी बि ख़बर न आहे, उनखे गुस्ल ऐं कफ़न दफ़न जी बि ख़बर न आहे, उहो अची करे तुंहिंजे जनाज़े ते कहिड़ा कुल पढ़ंदो, कहिड़ो तुंहिंजो जनाज़ो पढ़ाईंदो, तो उहो कंदो अची करे छा? तो फ़लिहाज़ा
के अची करे रागी चए थो कि रागी के घुराइण मौलवी के घुराइण खां बहितर आहे कि रागी के घुरायो वई है। तो नाज़रीन सामीन किराम के उन जे बावजूद जॾहिं असांजे मुआशिर में सभु कुझु उलमा सां ऐं क़ुरान वारनि सां अहिड़ो सलूक तो इख़्तियार कयो थो वञे, पोइ असां हाय घोड़ा कंदा आहियूं कि असांजे मथां हीअ मुसीबतूं आहिनि, हीअ मामलात आहिनि, बेहयाई पैदा थी वई आहे। जॾहिं असां पाण बेहयाई खे प्रमोट कंदासीं कि बेहयाई वारे उन जेके बि हूंदा आहिनि वीडियोनि खे या सोशल मीडिया ते उन्हनि खे असां सपोर्ट कंदासीं, उनजो सपोर्ट कंदासीं ऐं क़ुरान वारे जे उन वीडियो खे या इस्लामी कंहिं क़ुरान वारे या हदीस जे ॿुधाइण वारे खे असां न उनखे ॿुधंदासीं न ॿियो कुझु कंदासीं, त भले हाल बेहयाई प्रमोट न थींदी त ॿियो छा थींदो। उनखे सपोर्ट कंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ई वधंदा ऐं उहे ई मथे ईंदा, न ईंदा त ॿियो